वालेकुम यूट्यूब दोस्तों, उम्मीद तव्हां ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां जेको आहे सो किताब जंहिं ते तबसरो पेश करे रहिया आहियूं उहो आहे एम.एन. राय जो सियासी सुजाॻी, जेको असांजे सिंध जे नाले वारे तर्जुमे निगार नंगर चना जो तर्जुमो थियलु आहे। तर्जुमे जे बारे में अॻु में लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि त तर्जुमो ॾाढो ज़बरदस्तु तर्जुमो आहे, काराइतो तर्जुमो आहे ऐं नंगर खां जेके पढ़ंदड़ वाक़िफ़ आहिनि उन जे तर्जुमे खां त तव्हांखे लॻंदो त ॼाण हीउ निज पिजो सिंधी में लिखियलु आहे, तर्जुमो न आहे। ॾाढो बहितरीनु नमूने तर्जुमो थियलु आहे। किताब जी ॻाल्हि कजे सियासी सुजाॻी हिकु अहिड़े माण्हू जी ऑटोबायोग्राफी आहे जेको विरहाङे खां अॻु में जेका सियासत रही असांजे हिंदुस्तान पाकिस्तान जी, जंहिंखे बरसग़ीर चयो थो वञे, उन जी सियासत खे सम्झण लाइ ॾाढो निहायत काराइतो ज़बरदस्तु किताबु आहे। हिन में कुझु लेखक सवाल उथारिया आहिनि जेके मां हिते ज़िक्र न कंदुसि छो त हिते ज़िक्र करणु जहिड़ो न आहे, सो इन करे किताबु पढ़णो पवंदो पाण खे ऐं राय ॾियणी पवंदी त किताबु कीअं आहे। मूंखे किताबु बरसग़ीर जी सियासत, मौजूदा सियासत ऐं जेका बि माज़ी सियासत रही आहे उन खे सम्झण जे लाइ हीअ किताबु असांखे अञा वधीक बहितर सम्झण लाइ असांखे हीअ किताबु दॻ ॾिए थो, रस्तो ॾिए थो। मां ख़ासि करे सियासी वर्करनि खे इहो चवंदुसि त जेके सियासी कारकुन आहिनि उहे हिन किताब खे हिकु दफ़ो पंहिंजी नज़र में कढनि। ॾाढो काराइतो किताबु आहे, ॾाढो भलो किताबु आहे, तमामु भलो आहे। मुख़्तसिर 120 पेजिस जो आहे, पर ॾाढो कमाल जो लिखियो वियो आहे किताब खे। ऐं हिकिड़े माण्हू जी जिदोजहद आहे, कहिड़ी जिदोजहद आहे, केतिरी जिदोजहद आहे, कीअं थो करे, जंहिंमें कम्यूनिकेशन न आहे, टेलीफोन कोन्हे का, ऐं रस्ता अहिड़ा कोन्हनि जेके जल्दी पुॼी सघनि, रूस जर्मनी पहुची सघजनि। सो मुंहिंजी राय आहे त हीअ किताबु हिकु दफ़ो ज़रूरु पढ़णु घुरिजे। तव्हांजा लख लाइक, मुंहिंजे चैनल खे लाइक, सब्सक्राइब ऐं कमेंट्स कंदा। थैंक यू, वरी महिरबानी।